अस्सलाम वालेकुम प्यारे प्यारा दोस्तों, मां अज़ीज़ कमरानी। मौला सभिनी दोस्तनि खे ख़ुशि रखंदो, शाद आबाद रखंदो। मुंहिंजी डायरेक्शन में पीर वसण में हिकु बहितरीनु फिल्म ठही रही आहे जंहिंजो नालो आहे क़ैद। कुझु मसरूफ़ियातनि जे करे ऐं कुझु कमनि जे करे फिल्म डिले थी वई हुई ऐं उनजी रिकॉर्डिंग कान पई हले। इन जे करे उनजी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे पीर वसण में। सुभाणे खां उनजी शूट स्टार्ट आहे। माशाल्लाह ॾाढी बहितरीनु फिल्म आहे ऐं जंहिंजो प्रोड्यूसर आहे मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त अदा ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली साहब ऐं जंहिंजो कैमरामैन आहे अब्दुल रज़ाक कमरानी। तमामु बहितरीनु फिल्म, ॾाढी सुठी कास्ट में, जंहिंमें मां पाण आहियां। अदा ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली आहे, ज़ुल्फ़िकार बुर्दी आहे, ख़ादिम कुकर आहे, मोहम्मद अली शेख आहे। ॾाढी बहितरीनु फिल्म ठही रही आहे। दुआ कयो त मुकमल थी वञे त जीअं तव्हां इन फिल्म खे सर अंजाम पहुचाए सघो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त दिलि सां दुआ कयो, अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। जेके मुंहिंजा बहितरीनु दोस्त सिंध में रहनि था, आर्टिस्ट, डायरेक्टर, राइटर, सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त दिलि सां दुआ कजो। जेके दुबई, सऊदी ॿाहिरिनि कंट्रियुनि में दोस्त रहनि था मुंहिंजा, उन्हनि जे लाइ बि इहे चवंदुसि त दुआ कजो ऐं मां बि उन्हनि जे लाइ दुआगो आहियां। लव यू। सॼी सिंध खे सलाम।